अॼोको प्रोग्राम सिंध कम्युनिटी फाउंडेशन पारां असां ख़ासि करे फुटी चुनींदड़ औरतुनि जे हवाले सां हिकिड़ी वुमेन असेंबली मुनक़िद कई आहे, जंहिंजो बुनियादी मक़सदु आहे त फुटी चुनींदड़ मज़दूर औरतुनि सां जेके मसइला आहिनि, ख़ासि करे गर्मी पद जंहिं तरीक़े सां वधी वियो आहे या जेको उजरत उन हिसाब सां नथी मिले, उन करे असां मुख़्तलिफ़ ट्रेड यूनियन्स में 25 ॻोठनि 15 ॻोठनि खां मथे औरतुनि खे गॾु कयो आहे त जीअं हू पंहिंजे न सिर्फ़ु आवाज़ जे ॻाल्हि ॿोल जे लाइ ख़ासि करे ज़मींदारनि खे बि असां मदऊ कयो आहे त हिकिड़ो ॻाल्हि ॿोल जो तालुक़ु शुरू कजे त जेके मसइला आहिनि ख़ासि करे फुटी चुनींदड़ मज़दूर औरतुनि सां लागू उन्हनि जे मसइलनि जे हल लाइ गॾु थिए। हिकिड़ो बहितरीनु जावेद साहिबु जेको सिधो हिकिड़ो चइजे त हिकिड़ो बीठल पाणी में हिकिड़ो पथर उछलणु ऐं हिकिड़ो शानदार प्रोग्राम हो ऐं हिकिड़ो ख़ासि करे वोमेन असेंबली जे हवाले सां असांजे जिन इलाइक़े सां तलुक़ु रखूं उन खे वॾी हिकिड़ी जागरता आहे ऐं हिन अॼोके मजमे में इहो मेड़ाके में इहो शइ महसूसु कईसूं त असांजी जेका औरत आहे असांजे शान बशाना बराबरि बीठी आहे। हाणे असांजो जेको बि बुनियादी जेको बि आहे, पाण सभई जेके गॾु थिया आहियूं सभु तव्हां बि हिकिड़ो शौर रखंदड़ आहियो ऐं साफ़ जे पेशे सां तव्हांजो तालुक़ु आहे। सॼो जंग माहौलियात सां आहे। हाणे उहा माहौलियात जेका आहे हिकिड़ो कुदरती बि ॻाल्हि त कुदरती आहे, पर रहियो सुवाल इहो न माहौलियात जी दुनिया जंग लड़े पई, असांखे उन माहौलियात सां जंग लड़णी आहे, पर उन में असांजी हुकूमत इदारा जॾहिं साथ ॾींदा तॾहिं असीं इहा जंग जीतींदासीं। इहा जंग अच्छा जेकर न थियो त इन सां फुड क्राइस थींदा, इन सां हालात जेके त पूरो जेको न इहो माहौलियात हिकिड़ी फर्द जी ॻाल्हि कान्हे, हिकिड़ी फ़सुल जी ॻाल्हि कान्हे, पूरी हर जेका पूरी काइनात ते उन असरात पवनि था। तंहिंजे करे महिरबानी करे हिन ते असांजा इदारा ऐं हुकुमरान बिल्कुलु जेके बि आहिनि NGOs वग़ैरह जा जेके बि शोर माण्हू आहिनि इन्हनि ते तवजो ॾियनि ऐं असांजी मीडिया जेको अॻे बि हिन में पंहिंजो मुस्बत किरदारु था कनि, उनखे वधीक उजागर कनि। असांजे लाइ सर जावेद वारनि रखियो आहे, असांजे हक़नि लाइ रखियो आहे, जंहिंमें असांजे हक़नि जे बारे में माना सभिनी खे असेंबली में जेके ख़ासि इदारा आहिनि उन्हनि खे ॿुधाइण ऐं ॼाण ॾियण त जेके असां त जेकर असीं उनखे अस्पताल ताईं पहुचायूं या छा जा इमरजेंसी में का उन्हनि खे ज़रूरत उते असां ॾेई इलाज सघूं, उहा सहूलियत कोन्हे। ऐं साफ़ पाणी जेको आहे असांजी माइरुनि खे सॼो ॾींहुं फुटियूं चूंडीनि थियूं त ज़ाहिर उन्हनि खे उनजा ॿार बच्चा बि गॾु था अचनि त उहा बि सहूलियत कोन्हे का। उनखां पोइ जेको असांजो जेके सॼो ॾींहुं उस में कमु कनि थियूं उते जेके वण हुआ उहे बि ज़मींदारनि कटराए छॾिया आहिनि त असांजो माना फसल ख़राबु थो थिए वणनि जे करे। उअं ई उते वेहण जी का सहूलियत कोन्हे, छांव कोन्हे। पोइ उन लाइ अॼु असां इहा पंहिंजे मुनासिबु उजरत नथी मिले, जेका असांजो वॾे में वॾो मसइलो इहो आहे। जेका ॾिहाड़ी असांखे मिले थी या मण जे हिसाब सां मिले थो त हुनखे ॾींहं थो लॻे उहा त उन में ई ख़तमु थी वञे। पोइ उन जे सुजागर करण लाइ असां जावेद वारनि असांजे लाइ कोशिशि कई आहे, जेके असांखे इदारनि सां बि मिलारायो आहे ऐं जेको लेबर डिपार्टमेंट आहे उते बि असां पंहिंजा मुतालबा रखिया आहिनि। असांजे जेको क्लाइमेट चेंज जा जेके प्रॉब्लम्स आहिनि, स्पेशली असांजे जेके फीमेल वर्कर्स आहिनि ऐं काटन पिकर्स आहिनि, उन्हनि ते जेके उन जा इफेक्ट्स आहिनि उन्हनि खे असां कीअं मिटिगेट करे सघूं था, उन्हनि जे लाइ असां कंहिंखे कहिड़ा उपाउ करणु खपनि, उन जे हवाले सां थियो आहे। ख़ासि तौर ते असांजे फ्रूट्स या जेके वेजिटेबल्स आहिनि जेके रूरल एरियाज़ में थियनि था, उन्हनि जेके आबादगार औरतूं आहिनि उन्हनि खे एम्पावर कयो वञे, उन्हनि खे असां जेको सो ट्रेनिंग्स ॾियूं, उन्हनि खे असां सिखिया ॾियूं त उन्हनि खे कहिड़े नमूने सां उन्हनि जी वैल्यू एडिशन ऐं उन्हनि मां मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स ठाहिण जी सिखिया असां ॾियूं। उन्हनि खे कीअं उन में उन्हनि सां मार्केट सां उन्हनि खे लिंक करायूं, स्पेशली बनाना जे हवाले सां, स्पेशली मैंगो जे हवाले सां। मैंगो असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मैंगो अॼुकल्ह जेको सो पिकल जे हवाले सां अचार त हले थो, पर असांखे जेको सो मैंगो खे मां डिफरेंट ॿिया प्रोडक्ट्स बि ठही सघनि था, जंहिंजो मां ज़िक्र कयो त अमचूर जेको हिकिड़ो तमामु घणी प्रोडक्ट आहे, उहा ईज़ीली हर घर में जेको सो माण्हू ठाहे सघनि था। मैंगो ड्राइड दुनिया में उनजी मार्केट आहे, दुनिया में उनजी वैल्यू आहे, त असां उनखे ड्राई करे उनजी पैकिंग करे ऐं उहो सॼो साल जेको सो असांजे सुपर स्टोर्स ते असांजे मार्ट्स ते उहो जेको सो सेल आउट थिए थो, उनजी वैल्यू जेको सो 10 गुना उनखां वधी वञे थी, उनजी प्राइस वैल्यू वधी वञे थी।